मुफ़्ती साहब, असांजे मुआशरे में आम तौर ते औरतुनि खे संदसि शरई हिसो न ॾिनो वेंदो आहे। मर्द चवंदा आहिनि त असां तव्हांजी शादीअ में जेके ख़र्च कया हुआसीं उहो ई तव्हांजो मीरास जो हिसो आहे। साॻी तरह के मर्द भेनरुनि वटि वञी करे हिसो माफ़ु कराईंदा आहिनि ऐं इहा माफ़ी कॾहिं शर्मिंदगी ऐं दबाव जे तहत हूंदी आहे त कॾहिं कूड़नि वादनि वसीले। मुंहिंजो सुवालु इहो आहे त छा शादीअ जा ख़र्च मीरास जे हिसे जो बदल थी सघनि था? छा भेनरुनि खां अहिड़ी तरह मीरास माफ़ु कराइणु शरअन दुरुस्त आहे? जेकॾहिं भेण ख़ुशि दिलीअ सां माफ़ु करे त इन जो शरई हुकुम छा आहे? जॾहिं को शख़्स फ़ौत थी वेंदो आहे, उहो पीउ जे दर्जे में हुजे या माउ जे दर्जे में हुजे, अगरि उन पोयां औलाद छॾी आहे त ईअं नाहे जो रुॻो पुटनि खे मीरास मिलंदी, विरासत मिलंदी ऐं उन जी धीअरुनि खे, न्याणियुनि खे विरासत न मिलंदी। हिकिड़ो अफ़सोस जो मक़ाम आहे जो असांजे मुआशरे में हिकु वॾो तबिक़ो अहिड़ो आहे जेको पंहिंजी भेणुनि खे विरासत मां हिसो नाहे ॾींदो ऐं उन हिसो न ॾियण लाइ पोइ उहे मुख़्तलिफ़ हीला बहाना ठाहींदो आहे। कॾहिं त उहो इहो अहसासु भेणुनि खे ॾियारींदो आहे त असां तव्हांजी शादियुनि ते ख़र्चु कयो, असां तव्हांजा जेके आहिनि ॿार संभालिया, असां तव्हांजा ख़र्च संभालिया, असां तव्हांजी ज़िंदगी ते ख़र्चु कयो, हाणे तव्हां पीउ माउ जी विरासत मां हिसे जो मुतालबो छो था कयो? यादि रखो, विरासत जा मसइला केरु वारिस हिसे जो हक़दारु आहे ऐं केरु वारिस हिसे जो हक़दारु नाहे। अल्लाह तबारक व तआला इहे अहकाम क़ुरान पाक में मुख़्तलिफ़ जायुनि ते घणे करे सूरह निसा में तमामु वाज़े ऐं वाइखे अंदाज़ में बयानु फ़रमाया आहिनि। जीअं त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फ़रमाए थो, यूसीकुमुल्लाहु फ़ी औलादिकुम लिज़्ज़करी मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। तर्जुमो, अल्लाह तव्हांखे तव्हांजे औलाद जे बारे में हुकुम ॾिए थो, पुट जो हिसो ॿिनि धीउनि जे बराबरि आहे। जॾहिं अल्लाह तबारक व तआला वाइखे अंदाज़ में बयानु फ़रमाए छॾियो त पुट जा 2 हिसा आहिनि ऐं धीअ जो 1 हिसो आहे, त पोइ इन में हीला बहाना करणु, तव्हांजी शादी कराए छॾी, तव्हां ते ई ख़र्चु कयो, तंहिं करे तव्हां वालिद वालदा माउ पीउ जी विरासत में मुतालबो न कयो, इहो कहिड़े बि तौर ते जाइज़ नाहे। जीअं पुट खे विरासत मिलंदी, उन जो विरासत में हक़ु थींदो, अहिड़े ई तरीक़े ते धीअ खे बि विरासत मिलंदी ऐं क़ुरान पाक उन जो तरीक़ो जेकी मूं तव्हांजे साम्हूं आयत पढ़ी, पुट जा 2 हिसा आहिनि, धीअ जो 1 हिसो हूंदो आहे। यादि रखो त इहे जेके हीला बहाना कबा आहिनि, ख़ासि तौरु असांजे मुआशरे में औरतुनि खे धीअ जी हैसियत में, भेण जी हैसियत में हिसो नाहे ॾिबो, इहो तमामु वॾो ॾोह ऐं कबीरो गुनाह आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मन फर्र मिन मीरासी वारिसिही कता अल्लाहु मीरासहु मिनल जन्नति यौमल क़ियामह। यानी जंहिं शख़्स पंहिंजे वारिस जी मीरास खां फ़रार इख़्तियार कई, उन खां भॻो, उन जो हिसो न ॾिनई, अल्लाह तबारक व तआला उन जी मीरास जी पाड़ जन्नत मां ख़तमु करे छॾींदो क़यामत वारे ॾींहुं। इहा हदीस शरीफ़ वाइखे अंदाज़ में ॿुधाए थी त जेको अॼु दुनिया में कंहिं वारिस खे उन जे हक़ खां, कंहिं वारिस खे जो हक़ु दॿाए छॾींदो, उन खे उन जो हक़ु न ॾींदो, उन जे हक़ ते क़ाबिज़ थी वेंदो, कब्ज़ो कंदो, नाहक़ कब्ज़ो, त उहो यादि रखे त हदीस शरीफ़ मुताबिक़ क़यामत वारे ॾींहुं उन जो विरासत में को हिसो न हूंदो ऐं क़यामत वारे ॾींहुं विरासत छा आहे? जन्नत में विरासत, जन्नत में उन जो को हिसो न हूंदो। त इहो असांजे मुआशरे जो अलमियो आहे। असांखे घुरिजे, ऐं इन में हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा आहे असुल में, जो असांजे हिकु वॾे तबिके खे शरई हुकमनि जी ख़बर ई नाहे। जॾहिं उहे शरई मसाइल जो इल्मु हासिलु न कंदा त कीअं ख़बर पवंदी त कंहिं वारिस जो हिसो आहे, कंहिंजो नाहे, ऐं केतिरो आहे ऐं केतिरो हिसो नाहे। ऐं ज़ोर दबाव ज़रिए भेणुनि खां हिसो मुआफ़ कराइणु, इहो मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो त हदीस शरीफ़ मुताबिक़ इहो अमल दुरुस्त न आहे। हदीस शरीफ़ में इन जी वईद बयानु कई वई। हाणे इहा ॻाल्हि जो भेणूं पंहिंजो हिसो पाण मुआफ़ करे छॾनि
यादि रखो त विरासत हिकिड़ो जबरी हक़ आहे, मतिलबु अहिड़ो हक़ मिल्कियत आहे जेको ऑटोमेटिक माण्हू उन जो मालिक थी वेंदो, उन जी उन में रज़ामंदी हुजे या न हुजे। सो भेण अगरि पंहिंजो हिसो मुआफ़ करे थी, इन सां उन जो हिसो मुआफ़ न थींदो। हिसो अगरि मुआफ़ करणु थी चाहे, उन जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त उन जो जेको बि विरासत में हिसो ठहे थो, मिसाल तौरु पीउ फोत थियो, उन 3 लख रुपया छॾिया, पोयों उन जो हिकु पुटु आहे हिकिड़ी न्याणी आहे, त 2 लख रुपया पुट जा थींदा ऐं 1 लख रुपयो न्याणी जो थींदो। अगरि न्याणी पंहिंजी रिज़ा ख़ुशी सां, जॾहिं उन ते दबाव न हुजे, पंहिंजो हिसो छॾणु थी चाहे, त ईअं ज़बानी कलामी मुआफ़ करे छॾे, ईअं मुआफ़ न थींदो। उहो पंहिंजो 1 लख रुपयो हिसो वसूल करे पंहिंजे हथ में खणे, कब्ज़ो करे, उन खां पोइ उन जी मर्ज़ी आहे भले पंहिंजे भाउ खे मोटाए ॾेई छॾे। यानी पंहिंजे हिसे ते कब्ज़ो करणु, उन खे हासिल करणु ज़रूरी आहे। ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे त अगरि उहो पंहिंजो हिसो नथी वठणु चाहे, जॾहिं त यादि रखो त इहो उन सां मशरूत आहे, इन में इहो शर्त आहे त कंहिं ते को दबाव न हुजे। असांजे मुआशिरे में ईअं न आहे, दबाव लाज़मी हूंदो आहे, दबाव न हुजे, भाउ भेण जो हिसो ॾियण ते मुकमल राज़ी हुजनि, पोइ भेण भाउ जो लिहाज़ रखंदे, भाइरनि जो भाइरनि ॾुखे वक़्त में उन जी मदद कई, पंहिंजो हिसो नथी वठणु चाहे, त उन जो ॿियो तरीक़ो इहो आहे त का बि अहिड़ी शइ जंहिंजी कुझु न कुझु मालियत हुजे, वठी छॾे। यादि रखो, छो त विरासत में सॼो हिसो वठणु ज़रूरी न आहे, इन खे तख़ारुज सुलह चइबो आहे। मिसाल कंहिं भेण जो 1 लख रुपया हिसो पोइ ठहे, उन 10,000 रुपया वरिता, बाक़ी जे बारे में चई त बाक़ी 90,000 रुपये में मां ॿिए जे हक़ में दस्तबरदार थियां थी, मूं पंहिंजो हिसो 10,000 रुपया वठी छॾियो हुयो, उन जो 1 लख रुपया हिसो, त इहो बि ठीकु आहे। इन जो मतिलबु इहो त हिन पंहिंजो हिसो घटि वठी छॾियो ऐं बाक़ी जेकी मिल्कियत बचंदी, विरासत बचंदी, उन में ॿिया जेके वारिस हूंदा उहे हक़दार थींदा। सो इहो यादि रखणु घुरिजे, ज़ोरी सां दबाव करे भेणुनि खां हिसो मुआफ़ कराइणु हरगिज़ जाइज़ नाहे। विरासत जे मसइलनि जे लाइ मां अव्हांखे चवंदुसि त तव्हां मकतबतुल मदीना जो छापियल किताब रिसालो माले विरासत में ख़ियानत न करियो, इहो लाज़िमन मुतालो कयो। इहो उर्दू में बि आहे ऐं इन जो सिंधी तर्जुमो बि थियल आहे। इहो बि तव्हांखे दावत इस्लामी जी ऑफिशियल वेबसाइट तो मिली वेंदो। इन में तमामु वाइखे अंदाज़ में बयानु कयो वियो आहे त माले विरासत में ख़ियानत नाहे करणी, कंहिं बि वारिस जो हिसो दॿाइणो नाहे, जंहिंजो जेतिरो हक़ु ठहे थो उन खे उन जो हक़ु ॾियणो आहे। दावत इस्लामी जी वेबसाइट dawatislami.net/books लाइब्रेरी, इन मां इहे किताब तव्हां डाउनलोड करे सघो था। सोशल मीडिया सिंधी दावत इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स, फॉलो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो।